इलाही भट साहब आयो आहे जे लाइ ताड़ियूं। दोस्त आहे असांजो ही कराची में ॾिसो ही माण्हू असां हिननि मां सिखियो आहे, असां हिननि मां पिरायो आहे, असां हिननि मां हिमत हासिल कई आहे। ही उहे इलाही भिक जहिड़ा किरदार आहिनि जिन कराची में माना तारीख़ आहे हिकिड़ी शानदार सुनहरी जो वाहिद ही क़ौम परस्त असांजो अॻवान आहे। झूनो न फैशन करायो अथई अचनि वारनि जो, हिनखे झूनो न चओ कमु ख़राबु थींदो। हिननि माण्हुनि उन दौर में जॾहिं कराची में सिंधी टोपी पाइण गुनाह हूंदो हुयो, हिननि अॻे मोर्चनि ते लालू खेत जहिड़े इलाइक़े में भिककनि जो ॻोठ आहे, उते डंडो ॾेई वेठा आहिनि। त अहिड़े दोस्तनि ते असांखे फ़ख़ुर आहे, हीअ असांजी ताक़त आहिनि। त सभु गॾु हुजो, सभु पाण में गॾु हुजो, पंहिंजा जहिड़ा मामूली तकरार साई